बिजली चोरी जो ख़ात्मो हेस्को जी पहिरीं तरजीह आहे। को बि वापदा जो मुलाज़िम बिजली चोरी में मुलविस निकितो त उन जे ख़िलाफ़ मुहकमा जाती कार्रवाई कई वेंदी। ऑपरेशन डायरेक्टर हेस्को हैदराबाद ज़ुल्फ़कार मेमण। तफ़सीलत मूजिब हेस्को चीफ रोशन ओठो जी ख़ासि हिदायत ते ऑपरेशन डायरेक्टर रिकवरी हैदराबाद ज़ुल्फ़कार मेमण न्यूज़ सैदाबाद सब डिवीज़न जो दौरो कयो। उन मौक़े ते SDO वापदा न्यूज़ सैदाबाद सुहेल अहमद कुंभर ऑपरेशन डायरेक्टर ज़ुल्फ़कार मेमण जो इस्तक़बाल कयो। उन मौक़े ते वापदा मुलाज़िम नईम राजपूत, शीराज अहमद मेमण, वसीम मल्हास, इकबाल राजपूत, कयूम राजपूत, आसिफ राजपूत, फ़कीरो राजपूत, काशिफ कुरैशी पंहिंजे बेट वाइज़ रिकवरी जी पोज़ीशन ज़ुल्फ़कार मेमण खे रिपोर्ट पेश कई, जंहिं ते ज़ुल्फ़कार मेमण चयो त शहर सां गॾोगॾु रिकवरी 100% आहे त बहराड़ी जी रिकवरी 100% घुर्जे। इन जे ख़िलाफ़ कनेक्शन काटे छॾियो। उन मौक़े ते लाइन सुप्रीडेंट मीर मुर्तज़ा सुमरो, चेयरमैन इकबाल राजपूत, रिफ़त हुसैन मेमण, सिंगार अली मेमण, इरफान बबलू मेमण, सरफराज अहमद मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची